वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में 1 महीने लाइ स्मार्ट लॉकडाउन लगाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। बचत प्लान ऐं हाइब्रिड वर्किंग पॉलिसी तहत स्मार्ट लॉकडाउन बाबति प्लान तैयार कयो वियो। ऐलान सुभाणे थियण जो इम्कान आहे। शुरूआती तौर ते 1 महीने लाइ स्मार्ट लॉकडाउन लागू हूंदो। सरकारी ऑफिस जो वक़्तु घटायो वेंदो। हफ़्ते में 3 ॾींहं ऑफिसुनि जो कमु सुबुह जो 8:30 वॻे खां मंझंदि 2 वॻे ताईं हूंदो। 2 ॾींहं कमु ऑनलाइन थींदो। बिजली ऐं तेल जी बचत लाइ ऑफिसुनि में 50% हाज़िरी जो सिस्टम लागू हूंदो। ऑनलाइन अटेंडेंस मॉनिटरिंग सिस्टम भी लागू थींदो। प्राइवेट ऑफिसुनि में 50% हाज़िरी लागू हूंदी। गाॾियुनि जो इस्तेमालु लाज़मी चेक कयो वेंदो। अहम ख़बर आहे, गैर ज़रूरी तौर ते फैमिली ऐं ॿारनि सां गॾु घरनि मां निकिरंदड़नि जी गाॾी 3 महीननि ताईं ज़ब्त कई वेंदी। अहम ख़बर आहे, वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में 1 महीने लाइ स्मार्ट लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो आहे। बचत प्लान ऐं हाइब्रिड वर्किंग पॉलिसी तहत स्मार्ट लॉकडाउन बाबति प्लान तैयार कयो वियो आहे। ऐलान सुभाणे थियण जो इम्कान आहे। शुरूआती तौर ते 1 महीने लाइ स्मार्ट लॉकडाउन हूंदो। सरकारी ऑफिस जो वक़्तु घटायो वियो वेंदो। हफ़्ते में 3 ॾींहं ऑफिसुनि जो कमु सुबुह जो 8:30 वॻे खां मंझंदि 2 वॻे ताईं हूंदो। 2 ॾींहं कमु ऑनलाइन थींदो।